गाज़ी अहमद मां फरहान उन्हनि जी रिपोर्ट मूजिबि ॻोठ हाशिम राहो मां अगवा थियल नारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो वियो। 9 महीना अॻु मुबैना अगवा ॼाणायल शादीशुदा नारी सना राहो जी बाज़ियाबी लाइ वारिस सरापा एहतजाज बणियल आहिनि। मुगवी नारीअ जूं तस्वीरूं खणी अॼु 39 ॾींहं में DSP ऑफिस ऐं पुलिस थाणे आॾो धाणो हयो वियो। SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर तनियो गाज़ी अहमद में पुछियल हिकु सवाल जे जवाब में चयो हो त इन बारे में पुलिस कमु करे रही आहे। काफ़ी पॉज़िटिव पहलू निकिता आहिनि। रिकवरी केतिरे टाइम में थींदी इहो नथा ॿुधाए सघूं। मुगवी नारी सना राहो जे वारसनि जीजल अंबड़ गुलशन राहो, पीउ रज़ा मोहम्मद राहो, ॾेर अमजद राहो, सूंह राहो, सुरैया राहो ऐं ॿियनि जो चवणु हो त गुलशन राहो धीअ जी डिघी जुदाई खे सारींदे बेहोश थी ज़मीन ते किरी पवां थी। अंबड़ जो वधीक चवणु हो त धीअ खे बाज़ियाब न करायो वियो त आउं पंहिंजो पाण खे पेट्रोल हारे बाहि ॾेई छॾींदुसि। अंबड़ जो चवणु हो त इंसाफ़ मरी चुको आहे। 39 ॾींहंनि खां पंहिंजी न्याणीअ जी बाज़ियाबी लाइ पाक किताब खणी बीठल आहियां, पर कंहिं बि चूंडियल नुमाइंदे असां वटि लड़ी आथत नाहे ॾिनी। नारी खे बाज़ियाब करायो वञे।